बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम मेहरान क्लिनिक। ऐं आहियां डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआत भिटाई साईं जी अमर सिट सां कंदासीं त अघा ई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, ही जेको साल शुरू थियो आहे, नओं साल 2025, इन नए साल में मेहरान टेलीविज़न जे हिन प्रोग्राम जे तवसत सां तव्हांखे हिन प्रोग्राम जे सॼे सथ ऐं मेहरान टीवी जे सॼे स्टाफ पारां नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं त ही साल तव्हांजे लाइ ख़ुशियुनि जो साल साबित थिए इंशाअल्लाह। प्रोग्राम जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं त अॼु असां जंहिं टॉपिक ते गुफ़्तगू करे रहिया आहियूं उहो टॉपिक आहे स्किन, यानी चमड़ी। चमड़ी इंसान जी जेका आहे उहा केतिरी इम्पॉर्टेंट आहे, ख़ासि तौर ते एस्थेटिक हवाले सां, ख़ूबसूरती जे हवाले सां, इन हवाले सां त इन चमड़ी जो कहिड़े तरीक़े सां ख़्यालु रखणु खपे ऐं स्किन जे बीमारियुनि जा कहिड़ा सबब थी सघनि था। ख़ासि करे स्किन ते जेको मौसम जो असरु थिए थो उहो कहिड़े क़िस्म जो असरु थिए थो ऐं इन मौसम जे असरात खां असां पंहिंजी स्किन खे कहिड़े तरीक़े सां मतिलबु बचाए सघूं था ताकी उन ते के असरात जेके आहिनि, मुज़र असरात जेके चमड़ी ते पवनि था उहे न पवनि। उन खां अलावा कुझु अहिड़ियूं बीमारियूं जिन जे इलाज जी ज़रूरत पवे थी, उहे कहिड़ियूं बीमारियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते कुझु उहे बीमारियूं जिन जो कंट्रोल त थी सघे थो पर शायदि अञा ताईं उन इलाज में उहा एडवांसमेंट कान आई आहे, त उहे बि कहिड़ियूं बीमारियूं आहिनि उन हवाले सां अॼु गुफ़्तगू कंदासीं। गुफ़्तगू करण जे लाइ जेका महिमान शख़्सियत मूंसां गॾु आहे उनजो तारुफ़ तव्हां सां कराए छॾियां। पाण प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ डर्मेटोलॉजी, इसरा यूनिवर्सिटी हैदराबाद में ऐं कंसल्टेंट डर्मेटोलॉजिस्ट आहिनि। संदन नालो आहे डॉक्टर उज़्मा राजड़। मूं चाहियो पियो त डॉक्टर साहिबु पंहिंजो नालो पाण खणनि ऐं डॉक्टर साहिबु मुंहिंजी मदद कई ऐं पंहिंजो नालो पाण खयों। सो न सिर्फ़ु पाण डर्मेटोलॉजिस्ट आहिनि, स्किन स्पेशलिस्ट आहिनि, बल्कि एस्थेटिक जो जेको आहे कमु उहो बि बहितर अंदाज़ में हिन वक़्तु जेको हैदराबाद में थी रहियो आहे, बल्कि कराची ताईं जेको थी रहियो आहे उहे बि डॉक्टर साहिबु कनि थियूं। सो डॉक्टर साहिबु, थैंक यू वेरी मच, तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में आया आहियो। तव्हांखे बि जीअं असां व्यूअर्स खे मुबारक ॾिनी आहे नए साल जी, तव्हांखे हीउ नओं साल मुबारक हुजे ऐं इहा उमेद कयूं था त हीउ नओं साल तव्हांजे लाइ बहितर साबित थींदो इंशाअल्लाह। अच्छा, सभिनी जे लाइ थैंक यू वेरी मच। मेहरान टीवी जी महिरबानी आहे, तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां सभिनी मूंखे सॾायो ऐं अॼु असां जेको आहे पंहिंजे व्यूअर्स सां काफ़ी सारी ॻाल्हियूं शेयर कंदासीं इंशाअल्लाह। थैंक यू वेरी मच। अच्छा, सभिनी खां पहिरीं त थोरो इन हवाले सां त हीअ जेका मौसम जेका चेंज थी आहे, थोरी सर्द मौसम आई आहे, त इन सर्द मौसम ते स्किन ते कहिड़ा असरात पवनि था ऐं कहिड़े टाइप्स जूं स्किन्स आहिनि या चमड़ी आहे इंसान जी जेका मुतासिर थिए थी हिन मौसम में? बिल्कुलु। अच्छा, इन में डॉक्टर फारूक ॾिसो, हाणे ॿ टे शयूं अची थियूं वञनि। हिकिड़ो त ॾिसो असांजा ट्रेंड्स हिते कहिड़ा आहिनि माण्हुनि में। जेको ट्रेंड आहे नंबर 1 ते कि माण्हू इलाही ज़्यादा फेयरनेस क्रीमनि जो इस्तेमालु कनि था। बिल्कुलु ठीकु। ऐं हिकिड़ो जेको आहे फोबिया ठहियल आहे माण्हुनि में, या हिकिड़ो कॉम्प्लेक्स आहे कि हर माण्हू चए थो त मां अछो नज़र अचां, इलाही ज़्यादा फेयर नज़र अचां। ऐं तव्हां ॾिसंदव त माण्हुनि जे हथनि जी जिल्द में ऐं चहिरे जी जिल्द में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थी वञे। इहे जेके फार्मूला क्रीम्स या वाइटनिंग क्रीम्स यूज़ थियण थियूं, इन्हनि जी बि वरी अॻियां कैटेगरी थी वञे। हिकिड़ी मेडिकेटेड क्रीम्स आहिनि जंहिंमें जेके कंपनीज़ आहिनि, रजिस्टर्ड कंपनीज़ आहिनि, उहो हिकिड़ी मिक़दार में वाइटनिंग वारा एजेंट विझंदा आहिनि जेके हानिकार न हूंदा आहिनि माण्हुनि जी स्किन जे लाइ, सिहत जे लाइ, बल्कि फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। पर अगरि असां चांहि बि ज़रूरत खां वधीक पीअंदासीं त उहो बि पेट में सूर कराए छॾंदो। बिल्कुलु ठीकु। ईअं ई अगरि वाइटनिंग एजेंट ज़्यादा मिक़दार में क्रीमनि में इस्तेमालु थिए त इमीजिएट पेशेंट 2-3 ॾींहंनि में त अछो थी वेंदो हफ़्ते में, लेकिन उनजा लॉन्ग टर्म ॾाढा सीवियर इफेक्ट अचनि था। ओह माय गॉड। अच्छा, सियारे जे मौसम में छा थो थिए, जो जेके वाइटनिंग क्रीम्स आहिनि उनजो पहिरियों नंबर कमु आहे कि हू चमड़ी खे सनो थियूं कनि। जॾहिं सनो कनि थियूं तॾहिं हू माण्हू अछो नज़र अचे थो। अगरि असां रोज़मर्रा में पंहिंजा माण्हू ॾिसूं त सांवरे रंग जे माण्हू जी जिल्द, असांजी अखि नॉर्मल आहे, हर माण्हू जी अखि ॾिसंदी कि उन जी चमड़ी थोरी थुल्ही हूंदी आहे। ऐं जेको अछे रंग जो माण्हू हूंदो आहे उन जी चमड़ी सनी हूंदी आहे। छो त असां क्रीमूं हणंदा आहियूं अछे थियण जूं, त उहो चमड़ी खे सनो बि कंदियूं आहिनि गॾो गॾु। अच्छा, उहे जॾहिं सनो कंदियूं आहिनि त उन सां गॾु हिकिड़े ॻाढ़े रंग जा निशान चहिरे ते पवणु शुरू थींदा आहिनि, दाणा बि थींदा आहिनि, वार बि निकिरंदा आहिनि। हीअ कॉमन साइड इफेक्ट आहे। लेकिन सियारे में इहे क्रीमूं जेके इफेक्ट्स ॾेखारण थियूं उन में सना रिंकल्स
विझणु, ख़ासि तौर ते अखियुनि जे वेझो, चपनि जे वेझो। इन सां गॾोगॾु हुते नंढा नंढा चीर पइजी वेंदा आहिनि चमड़ी में, जेको पेशेंट खे हल्को पाणी सां चहिरो धोइण ते, वुज़ू करण ते इरिटेशन कराईंदा आहिनि। चमड़ी में हिकिड़ी अजीब सी हुनखे जलन महसूसु थींदी आहे, सूर थींदो आहे, ऐं चमड़ी में ख़ुश्की महसूसु कंदो आहे, ऐं सॼी चमड़ी हुनजी सुकड़जी वेंदी आहे। हिकिड़ो त इहो जेको आहे इलाही ज़्यादा प्रॉब्लम आहे। त जेके बि माण्हू वाइटनिंग क्रीम्स इस्तेमालु कनि था, पंहिंजे वेझो जेको बि डॉक्टर आहे चमड़ी जो उनखे ॾेखारे सही मुनासिब जेका उन्हनि जी चमड़ी जे हिसाब सां तशख़ीस करे उनजो डॉक्टर उहो क्रीमनि जो इस्तेमालु करे, ऐं इन खे अलावा अजाई वाइटनिंग क्रीम्स जो इस्तेमालु न कनि। ॿिए नंबर ते जेको मसइलो अचे थो उहो अचे थो ड्राइनेस जो। सियारे में मथे खां वठी पेरनि ताईं जिस्म जो हर हिसो ड्राई थो थिए। तव्हांजो वार ड्राई थिए थो त वार में सॉफ्टनेस ख़तम थी वञे ऐं उहो कड़क थी टुटे थो, ऐं वार ॿिनि नमूननि सां टुटंदो आहे, या त जड़ मां टुटंदो आहे या जेका हुनजी लेंथ आहे हुनजे विच मां टुटंदो आहे। त जॾहिं वार ड्राई थींदो त लेंथ जे विच मां टुटणु शुरू थींदो। ॿी जेका प्रॉब्लम थींदी उहा जेका स्किन जी जिल्द आहे, मथे जी जिल्द आहे, स्कैल्प जी जेका जिल्द आहे उहो ख़ुश्क थियणु शुरू थींदी, वार जी जड़ जे वेझो ख़ुश्की अचणु शुरू थींदी, सॼे मथे में ख़ुश्की अचणु शुरू थींदी। इन जी बि वरी ॿ टे वजूहात आहिनि। हिकिड़ो त माण्हू सियारे जे मौसम में डेली वेंझंदा न आहिनि, डेली मथो न धोईंदा आहिनि, जंहिंजे करे बि ख़ुश्की जमा थियणु शुरू थी वेंदी आहे। ॿियो इहो आहे कि कुदरती तौर ते कुझु माण्हुनि जी जेनेटिकली स्किन ख़ुश्क हूंदी आहे, जीअं जेके डायबिटिक पेशेंट्स आहिनि, या जेके डायबिटिक जूं मेडिसिन्स वठनि था, या जेके हाइपरटेंशन जी मेडिसिन्स वठनि था, या जेके माण्हू अस्थमा जी दवाऊं वठनि था, उन्हनि सां बि एक्सेसिव ड्राइनेस चमड़ी में ईंदी आहे। या जेके माण्हू एक्सेसिव डाइटिंग कंदा आहिनि त उन जे करे चमड़ी में ख़ुश्की ईंदी आहे, त सॼे मथे जी जिल्द में हिकिड़ी ख़ुश्की जी तह ॼमी पवंदी आहे, जेका उन्हनि जी जिल्द में ख़ुश्की बि कराईंदी, वार खे बि डैमेज कंदी, ऐं तेज़ी सां वार किरणु शुरू थींदा इन मौसम में। उन खां पोइ असां चहिरे ते अचूं त कननि जे अंदरि ख़ुश्की थियणु, कननि जे पोयां ख़ुश्की थियणु, चहिरे ते ख़ुश्की थियणु, आईब्रोज़ आईलैशिस में ख़ुश्की थियणु, नक जे पासे में, चप जे पासे में ख़ुश्की थियणु, ही कॉमन आहे, जेके असां अदर लैंग्वेज सिबेरिक एक्ज़िमा या डर्मेटाइटिस चवंदा आहियूं। उन खां पोइ हथनि पेरनि जी चमड़ी ख़ुश्क थींदी आहे, जंहिंमें नोह ड्राई थींदा आहिनि ऐं नोह जा कुंडा निकिरणु शुरू थींदा आहिनि, ऐं माण्हू चवंदा आहिनि त इहे असांजा पासा नोह जा ड्राई थी निकिरनि पिया, उनखे पटंदा आहिनि त उते वरी इन्फेक्शन थी वेंदो आहे। त इहो ड्राइनेस जो मसइलो अची वियो। डॉक्टर उस्मा, हिन छाकाणि त थधि जी मौसम आहे ऐं इंटेक फ्लूइड इंटेक असांजो घटि आहे, जेकॾहिं फ्लूइड इंटेक घटि थिए थो त बि उन ते स्किन जा असरात पवनि था? जी बिल्कुलु। अच्छा, हाणे छा आहे जो हिकिड़ो त असां पाणी घटि पीअंदा आहियूं, बिल्कुलु ठीकु, जंहिंजे करे न सिर्फ़ु असांजो डिहाइड्रेशन बॉडी में थिए थी, पर चमड़ी में बि थींदी आहे। चमड़ी में, वारनि में, नोहनि में, सभिनी में डिहाइड्रेशन थींदी आहे, ऐं हाइड्रेशन जी कमी जे करे ख़ुश्की जा मसइला बि वधनि था, रिंकल्स बि पवणु शुरू थियनि था, ऐं उनखे असां बैलेंस कंदा आहियूं हाइलोरोनिक एसिड जा क्रीम लोशन लॻाए, या उन सां गॾोगॾु पाणी जो इंटेक वधाए। ऐं इन सां गॾोगॾु कुझु माण्हुनि खे एक्सेसिव ड्राइनेस जो प्रॉब्लम हूंदो आहे, त हू विटामिन सी, विटामिन ई जा मल्टीविटामिन्स अगरि वठणु, या जिन्हनि शयुनि में इहे शयूं मौजूदु आहिनि, जीअं मच्छी जो इस्तेमालु वधाइणु, पाणी जो इस्तेमालु वधाइणु, साग आहे उन में जेको घी इस्तेमालु थिए पियो उन जो इस्तेमालु वधाइणु, त उन सां बि असां स्किन जी ड्राइनेस खे काफ़ी हद ताईं क़ाबू करे सघूं था। ॿियो जेको मसइलो हींअर अचे पियो इलाही ज़्यादा सीवियर, स्केबीज़ हींअर हैदराबाद में इलाही तेज़ी सां फैलिजे पई, ऐं इलाही माण्हुनि खे स्केबीज़ थिए पई। उन जो फैलिजण जी हिकिड़ी इहा बि वजह आहे कि असां ट्रीटमेंट जे प्रोटोकॉल खे फॉलो नथा कयूं। हिकिड़े माण्हू खे अगरि घर में स्केबीज़ थिए थी त उहो डॉक्टर खे वठी इलाज करे थो वठे, ॿिया घर जा भाती दवा इस्तेमालु नथा कनि, हालांकि डॉक्टर सम्झाईंदा आहिनि कि भई सॼो घर हिकिड़े ई टाइम ते इलाज करे। त इहो इलाही ज़्यादा सीवियर मसइलो थिए पियो। ऐं अगरि जेके वर्किंग, ॾिसो अॼुकल्ह मेल फीमेल ॿई वर्किंग, त सभिनी जे घरनि में वॾी एज जा माण्हू बि मौजूदु आहिनि ऐं नंढा ॿार बि मौजूदु आहिनि, जिन्हनि जे लाइ केयर टेकर्स रखियल आहिनि, वॾनि लाइ बि ऐं ॿारनि लाइ बि। अगरि उन्हनि केयर टेकर खे स्केबीज़ थी वञे पंहिंजे घरां ऐं हो ॿुधाइनि नथा, ऐं पोइ वॾनि खे लॻे थी, उन्हनि जे ॿारनि खे लॻे थी, पोइ उन्हनि मां पेरेंट्स खे, त इहे फैमिलीज़ जी फैमिलीज़ वरिती वियूं आहिनि। ऐं हींअर छा मसइलो आहे जो शादियूं बि हलनि पियूं, हिक ॿिए जे घरनि में अचणु वञणु, फंक्शन्स आहिनि, त उन जे करे स्केबीज़ इलाही ज़्यादा थी वई आहे। त जेके माण्हू बि इहे टीवी शो ॾिसनि पिया, उहो प्लीज़ ई ॾिसण त उन्हनि जे इर्द गिर्द में अगरि कंहिंखे बि ख़ारिश थिए पई,
उन्हनि जे बॉर्ची खे, ड्राइवर खे, कम वारी मासी खे या पंहिंजे ॿार खे स्कूल मां थी आयो ठीकु आहे आहे। उनखे ख़ारिज थी वई आहे, कंहिं शादी मां थी आयो उनखे ख़ारिज थी वई आहे, त तुरंत इलाज कनि ऐं ताकी इन सभ जे मसइले खां बची सघिजे, छो त स्केबीज़ जी इलाही ज़्यादा सीवियर इचिंग ऐं तकलीफ़ था। मतिलबु हिन वक़्तु प्रिवेलिंग जेका सिचुएशन आहे उहा स्कैबीज़ जी आहे। ओके, प्रॉब्लम इहो बि आहे त स्किन जा बैक्टीरियल, फंगल ऐं एलर्जिक रिएक्शन्स बि थियनि था, पर जीअं तव्हां पंहिंजी गुफ़्तगू में चयो त हर माण्हू इहो चाहे थो त भई माण्हू ख़ूबसूरत नज़र अचे, ख़ूबसूरत नज़र अचण जे लाइ मुख़्तलिफ़ क्रीम्स जो इस्तेमालु बि करे थो। हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे असांजी सोसाइटी जी, उन में जेका पोल्यूशन आहे, जेको गर्दो गुबार आहे, उन में असां जेकॾहिं पंहिंजे हिनखे एक्सपोज़्ड स्किन जेका आहे उहा जेकॾहिं असांजी हले थी त उन जा कहिड़ा असरात पवनि था ऐं उनखे मतिलबु उनखे कवर करण जे लाइ कहिड़े तरीक़े जा असांखे मेयर्स वठिणा आहिनि, इन हवाले सां मां तव्हांखां पुछंदुसि, पर हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई सां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर उज़मा राजर साहिबा। डॉक्टर साहिबु, ब्रेक खां पहिरीं जीअं मूं तव्हांखां पुछो पियो त हीउ जेको असां वटि जेको एनवायरमेंट आहे, इन एनवायरमेंट में जेका पोल्यूशन, जेको डस्ट ऐं इन ते जेका एक्सपोज़्ड स्किन ते जेका उन जा असरात आहिनि, उहे कहिड़ा असरात आहिनि ऐं उन सां कहिड़ा नुक़सान थी सघनि था, इन्हनि असरात खां बचण जे लाइ कहिड़े मेयर्स वठण जी ज़रूरत आहे? बिल्कुलु, असां अगरि ॻाल्हायूं त जीअं टीनेजर्स आहिनि उन्हनि खे असरात में एक्नी थींदी आहे, चहिरे ते मोहिड़ा थी था वञनि, मिटी में, गर्दो गुबार में, अगरि हू फ्रीक्वेंट फेस खे वॉश नथा कनि त उन्हनि खे चहिरे ते मोहिड़ा थियणु शुरू थी वेंदा ऐं उन जे लाइ उन्हनि खे मेजर वठणु खपे कि बार बार पंहिंजे चहिरे खे वॉश कनि, जेका बि उन्हनि जे डॉक्टर उन्हनि खे फेस वॉश ॾिना आहिनि। ऐं इन खां अलावा का न का जेका बि टॉपिकल लोशन आहे उनजो इस्तेमालु रखणु। एजिंग में अगरि पेशेंट आहे त अगरि हू बग़ैर सनब्लॉक जे घुमे थो ॿाहिरि या कंहिं बि वेनिशिंग क्रीम खां बग़ैर, त उनखे फेस ते मिलाज़मा छायूं बि थी सघनि थियूं, रिंकल्स बि उनजी स्किन एजिंग में जल्दी वेंदी, छो त सन बर्न जे करे उनखे टिश्यू इंजरी थींदी ऐं उन सां गॾो गॾु उनखे सनब्लॉक जी शदीद ज़रूरत हूंदी कि उहो सनब्लॉक लॻाए ताकी स्किन उनजी प्रोटेक्टेड रहे। ऐं उन सां गॾु ज़ाहिरी ॻाल्हि आहे राति में हाइड्रेशन जे लाइ ग्लाइकोलिक एसिड या विटामिन सी जा या विटामिन B5 जा सीरम्स जेके आहिनि उहे चहिरे ते इस्तेमालु करें। ॾिसो, असांजी जेका एक्सपोज़्ड स्किन आहे डॉक्टर उज़मा, उनखे त असां कोशिशि इहा ई असांजी हूंदी आहे त उहा बहितर खां बहितर हुजणु घुरिजे, पर हिकिड़ो त इहो आहे त असांजे जेको एनवायरमेंट आहे उन में उन ते रिंकल्स थियणु या उन ते पिगमेंटेशन थियणु या एजिंग फैक्टर जे करे जेके असरात थियनि था, ख़ासि तौर ते ख़वातीन असांजूं जेके आहिनि उन्हनि उहे वधीक कॉन्शियस हुजनि थियूं, त इहे असरात छो था थियनि ऐं उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ कोई प्रोसीजर आहे? बिल्कुलु, इलाही सारा प्रोसीजर आहिनि। ॾिसो, असांजी जेका स्किन डैमेज थिए थी उन में कुझु त असांजो पंहिंजो हथ बि हूंदो आहे। काफ़ी माण्हू हूंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि त असां को बि घरेलू टोटको नथा कयूं, असांजी अम्मा त को घरेलू टोटको न कंदी, उनजी स्किन त ठीकु हुई, असां त एतिरी क्रीमूं बि हणूं था, टोटका बि कयूं था, फैशनेबल शयूं बि इस्तेमालु कयूं था, असांजी स्किन छो थी डैमेज थिए? छो त असांजे माण्हुनि खे सही प्रोटोकॉल ख़बर न आहे कि राति जो कहिड़ी शइ लॻाइणी आहे, ॾींहं जो कहिड़ी शइ लॻाइणी आहे। राति वारी शइ अगरि ॾींहं जे टाइम ते लॻाए छॾंदा त स्किन बर्न थी वेंदी। इन खां अलावा हिकिड़ो केमिकल पीलिंग जो इलाही ज़्यादा अॼुकल्ह रवाजु आयल आहे, जंहिंमें सैलिसिलिक एसिड या ग्लाइकोलिक एसिड जा पील यूज़ कनि था, त उहो बि स्किन टू स्किन वेरीफाई करे थो कि कंहिं ते लॻाइणी आहे, कंहिं ते नाहे लॻाइणी। ऐं हर माण्हू जे लाइ उहे पील न आहिनि। माण्हू बाज़ार मां वठी पंहिंजे चहिरे ते पाणी लॻाए था वठनि, त उन सां बि स्किन डैमेज थिए थी। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं ट्रॉमा अचे थो या ज़ख़म थिए थो जेको असांखे नज़र बि नथो अचे, त उहो जॾहिं हील थिए थो त उते हाइपर पिगमेंटेशन थी वञे या इवन कि लाइट्स बि ठही सघनि था, स्कार्स बि ठही सघनि था। इन खां अलावा जेको असांजा माण्हू आहिनि, सोशल मीडिया ते शयूं ॾिसी बग़ैर सोचे सम्झे वठी था छॾनि, त उहो असांजे माहौल जे हिसाब सां, एनवायरमेंट जे हिसाब सां आहिनि या न आहिनि, या असांजी एज जे हिसाब सां आहिनि या न आहिनि, ऐं उन्हनि जो बेजा इस्तेमालु शुरू थी थो वञे, त उन जा बि साइड इफेक्ट्स अचनि था। त हमेशह मां चवां थी त तव्हांजे एरिया में जेको बि डॉक्टर आहे चमड़ी जो हुजे, उनखे तव्हां ॾेखारे, छो त अॼुकल्ह त जीअं हिकिड़े ज़माने में ब्यूटी पार्लर हूंदा हुया त क्वालिफाइड ब्यूटिशियन घटि हूंदियूं, पोइ जेको बि घरां उथंदो ब्यूटी पार्लर खोले वेही रहंदो, या जंहिंखे आईब्रोस ठाहिण अची वेंदा हुया।
तीअं डर्मेटोलॉजी में बि ईअं ई थी वियो आहे कि क्वालिफाइड आहिनि न आहिनि क्वालिफाइड, हो पंहिंजी क्लिनिकूं खोले वेही रहिया आहिनि। त इहा शइ डिस्करेज थियणु खपे ऐं तव्हां हमेशह वञण खां पहिरीं पंहिंजे डॉक्टर जी क्वालिफिकेशन ॾिसो कि हू क्वालिफाइड डॉक्टर आहे, सिर्फ़ु डर्मेटोलॉजी में न, हर फील्ड में। ठीकु आहे, गाइनी हुजे, कुझु बि हुजे, बिल्कुलु। अगरि मूं वटि केरु गाइनी जो या कार्डियोलॉजी जो पेशेंट अची वेंदो त मां हुनजे दिलि जो छा इलाज कंदसि? मुंहिंजो पढ़ियल स्किन आहे त मां स्किन जो इलाज कंदसि। तीअं अगरि तव्हां वञी पल्मोनोलॉजिस्ट खे या एनेस्थीसिया या गाइनी वारे खे स्किन ॾेखारींदव त उनखे कहिड़ी ख़बर छा करिणो आहे? त इहे असांजे लोकल माण्हुनि खे एतिरी त अवेयरनेस हुअणु खपे। माशाल्लाह पढ़ियल लिखियल मुल्क आहे त क्वालिफाइड माण्हुनि वटि वञणु ऐं कहिड़ी शइ कॾहिं इस्तेमालु करणी आहे उन ते ज़रूरु रखणु। हिकिड़े ज़माने में हूंदो घरेलू टोटका हूंदा हुया त लेमन जो सॼे चेहरे ते मसाज के भई विटामिन सी या रंग अछो थींदो, हू हणी वरी बाज़ारि हलियूं वेंदियूं हुयूं मायूं, उन सां उल्टो स्किन बर्न थी वेंदी ऐं कॉन्टेक्ट डर्मेटाइटिस थी वेंदो, त उहो सही थियण जे बजाए उल्टो ख़राब थी वेंदो मामिलो। त इन्हनि शयुनि जो जेको आहे बेसिक जेके आहिनि गाइडलाइंस उन्हनि खे ज़रूरु फॉलो करणु खपे। ऐं तव्हां सां इन हवाले सां त गुफ़्तगू कंदुसि त जेके स्किन जा जेके इन्फेक्शन्स आहिनि उनजो सबबु बैक्टीरिया थी सघे थो, फंगस थी सघे थो या एलर्जिक रिएक्शन्स आहिनि, पर आउं कोशिशि इहा कंदुसि त हिन वक़्तु जेको कॉन्शियस आहे ख़ासि तौर ते असांजो ॾिसण वारो, उहो इहो आहे त उन्हनि जे स्किन ते जेको एक्सपोज़ स्किन ख़ासि तौर ते असांजे चहिरे जी स्किन आहे उन ते जेके असरात पवनि था या उन्हनि ते रिंकल्स अचनि था या एज जो फैक्टर थिए थो, त उन सां कुझु अहिड़ा एप्लीकेशन्स आहिनि जेके उन सां हल थी था वञनि या उनजे लाइ का इंटरवेंशन ज़रूरी हूंदी आहे? बिल्कुलु। ॾिसो हींअर जेको मसइलो हले पियो उहो हले पियो डिहाइड्रेशन जो, ठीकु आहे, ड्राइनेस हले पई ऐं ड्राइनेस खे असां कीअं कवर कंदासीं? एक्सेसिव पाणी पीअण सां, ठीकु आहे, चेहरे खे न्यूट्रल पीएच जो साबुण इस्तेमालु करण सां। तव्हां ग्लूटाथाइन जो सोप यूज़ कयो, तव्हां न्यूट्रल पीएच जो साबुण इस्तेमालु कयो, हार्श सोप हींअर इस्तेमालु न कयो, तव्हां विटामिन ई जा साबुण इस्तेमालु कयो ऐं इन खां सां गॾोगॾु तव्हां मॉइस्चराइज़िंग लोशन जो इस्तेमालु कयो जेको राति जे टाइम ते कयो। छो त मॉइस्चराइज़िंग लोशन अगरि ॾींहं जे टाइम ते लॻाए तव्हां ॿाहिरि हलिया वेंदव त उहो सनराइज़ खे वधीक कैच कंदो ऐं कलर कॉम्प्लेक्शन ख़राबु थींदो। तव्हां मॉइस्चराइज़िंग लोशन जेको बि अवेलेबल आहे उन में विटामिन ई हुजे, ग्लूटाथाइन, ग्लाइकोलिक एसिड ऐं विटामिन सी हुजे त पोइ सोने ते सुहागो आहे, वधीक फ़ाइदो उनखे ॾींदो न। इन्हनि शयुनि जो इस्तेमालु करे ऐं अगरि उहो अफोर्ड करे सघे थो त पोइ सीरम्स जो इस्तेमालु करे, जंहिंमें सभिनीनि खां सेफेस्ट जेको आहे विटामिन B5 आहे, जेको असां प्रेगनेंसी में बि यूज़ करे सघूं था, त उहो जेको आहे उनखे कंटिन्यू करे विटामिन सी लॻाए। अगरि हाइपर पिगमेंटेशन आहे, अगरि रिंकल्स आहिनि त ग्लाइकोलिक एसिड ऐं हाइलोरोनिक एसिड जा सीरम्स यूज़ करे ऐं उन खां अलावा अगरि अफोर्ड करे सघे थो त पोइ जेको आहे हिन मौसम में हाइड्रा फेशियल जेको आहे, जेको असांजो हिकिड़ो चमड़ी जो ई प्रोसीजर आहे, उहो काफ़ी बेनिफिशियल आहे हाइड्रेशन ॾियण जे लाइ, चमड़ी खे न हाइड्रेट करण जे लाइ। ऐं इन सां गॾोगॾु अगरि अञा उहो अफोर्ड करे सघे थो त पोइ हाइलोरोनिक एसिड जा फिलर्स ईंदा आहिनि जंहिंखे असां क्रॉस लिंक्ड ऐं नॉन क्रॉस लिंक्ड हाइलोरोनिक एसिड चवंदा आहियूं ऐं उन्हनि खे प्रोफाइलो बि इन अदर लैंग्वेज चयो वेंदो आहे, इलाही सारा नाला आहिनि उन्हनि जा, त उन्हनि जो चेहरे ते इंजेक्ट कया वेंदा आहिनि ताकी जेके बि ड्राई एरिया आहिनि या जिते हाइड्रेशन ख़तमु थिए पई उते कॉलेजन उनखे एक्सटर्नली इंजेक्ट करे ॾिनो वेंदो आहे ताकी उनजी स्किन बहितर थी वञे। पर अगरि उहो इहो अफोर्ड नथो करे सघे त पोइ पंहिंजी स्किन जी PRP कराए, उन सां उनखे काफ़ी हद तक जेको आहे कॉलेजन जेको आहे मिलंदो स्किन में। ऐं उहो बि अफोर्ड नथो करे सघे त मीज़ोथेरेपी कराए, ऐं इहे सभु अफोर्ड नथो करे सघे त घटि में घटि पाणी जो इस्तेमालु वधाए ऐं न्यूट्रल पीएच जो सोप या ग्लूटाथाइन जो सोप, सनब्लॉक जो इस्तेमालु ऐं सुठी क्रीम। पर स्किन ते ट्रॉमा न अचे, छो त ॾिसो कोई बि इन्फेक्शन, बैक्टीरियल इन्फेक्शन हुजे, वायरल स्किन इन्फेक्शन हुजे या फंगल स्किन इन्फेक्शन हुजे, ही टे इन्फेक्शन कट मां एंटर थींदा आहिनि। बैक्टीरिया स्किन में जॾहिं कट ईंदो, बैक्टीरिया वेंदो उते फॉलिकुलाइटिस कराईंदो, पीप वारा दाणा थी वेंदा, वायरस वेंदो हर्पीस सिम्प्लेक्स कराईंदो फेस ते, ज़्यादा मसइलो थींदो त हर्पीस ज़ोस्टर बि थी सघे थो। ऐं फंगस आहे त असांजे नॉर्मल फ्लोरा में फंगस मौजूदु आहे, थोरी इम्यूनिटी लो थींदी, फंगल इन्फेक्शन उते थी वेंदो, त इन्हनि शयुनि जो थोरो ख़्यालु रखणु। ॿियो, जिन्हनि खे हर्पीस सिम्प्लेक्स जा रिकरेंट अटैक अचनि था उहो अवॉइड कनि हाइड्रा फेशियल खे,
ओके छो त उहो रबिंग उन में थिए थी त उन्हनि जो फ्लेयर अप थी सघे थो, पोइ बाद में उहो कंप्लेन कंदा आहिनि पंहिंजे डॉक्टर खे या ब्यूटिशियन खे कि भई तव्हांजे हाइड्रा फेशियल जे करे मुंहिंजे चेहरे ते ई छाला ठही विया या छा, उन्हनि जे करे न ठहियो आहे, बल्कि जेका रबिंग थिए थी इहा हर्पीज़ वारनि खे ख़बर हुअणु खपे कि असांखे इहे फेशियल न आहिनि कराइणा, पोइ नॉर्मल मसाज वारा फेशियल जेके ब्यूटी पार्लर में थींदा आहिनि उहो कराइण त वधीक ओके बहितर आहे। डॉक्टर उस्मा, जेकी ख़वातीन ख़ासि तौर ते हिकिड़ो त ही सीज़न आहे शादियुनि जी, उन में न सिर्फ़ु जेके ब्राइड आहिनि उहे तयारु थियनि थियूं, बल्कि उन सां गॾु पोइ उन्हनि जूं घर वारियूं या उन्हनि जो दोस्त, उन्हनि जा फ्रेंड्स, उहे सभु बि तयारु थियनि थियूं। हाणे जेके जेके मेकअप करण जे लाइ या ब्यूटी पार्लर वटि वञण जे लाइ उते वञनि था, त उन्हनि खे उन जी ख़बर हूंदी आहे त हिननि जी स्किन कहिड़ी आहे ऐं कहिड़े क़िस्म जो मेकअप हिननि खे करण जी ज़रूरत आहे? बिल्कुलु, ॾिसो ब्यूटी पार्लर वारनि खे जॾहिं कोर्स करायो वेंदो आहे त क्वालिफाइड ब्यूटिशियन हूंदियूं आहिनि न, ईअं जीअं क्वालिफाइड डॉक्टर क्लिनिक खोले थो ईअं क्वालिफाइड ई ब्यूटिशियन मुंहिंजे ख़्याल में ब्यूटी पार्लर खोले सघनि था, को सर्टिफिकेट उन्हनि जो हूंदो, ऐं उन खां अलावा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे खोले बि नथा सघनि, इलीगल आहे, त उन्हनि खे इहो पढ़ायो वेंदो आहे कि उन्हनि खे कहिड़ो मेकअप यूज़ कराइणो आहे, कीअं करिणो आहे, सैनिटाइज़ेशन कीअं करणी आहे, ब्रशिस जी, मेकअप जी सॼी, इहो सॼो उन्हनि जे कोर्स में शामिल हूंदो आहे। मतिलबु उन्हनि खे इहा ख़बर हूंदी आहे त कहिड़े तरीक़े सां कहिड़ी स्किन ते कहिड़ो मेकअप करण जी ज़रूरत आहे। अच्छा, जेको मटीरियल इस्तेमालु थिए थो उहो मटीरियल जेकॾहिं हिकु क्लाइंट खां ॿिए क्लाइंट ते इस्तेमालु थिए तो ब्रशिस के स्टेरिलाइजेशन करणु खपे न, स्टेरिलाइज करे ब्रश के यूज़ करणु खपे, ठीकु आहे, न त मतिलबु पोइ इन्फेक्शन फैलिजी इहो त ज़रूरी आहे न? बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, जेके माण्हू इहे त मां प्रोसीजर्स ॿुधाया, इहे ट्रीटमेंट, जेके माण्हू इहे अफोर्ड नथा करे सघनि उहो असां वटि हींअर ऑरेंज आयल आहे, ठीकु आहे, माल्टो, माल्टे जी जेका खल आहे उन खे ग्राइंड करे, ऐं जिन्हनि खे फेस ते रिंकल्स आहिनि या ड्राइनेस आहे उन में एवरी डे जो जेको खीर आहे या को बि पाउडर मिल्क मिक्स करे ऐं उन खे चेहरे ते मसाज करणु, उनजो मास्क लॻाइणु, त उन सां उन्हनि खे ग्लाइकोलिक एसिड ऐं विटामिन सी क्वांटिटी त ॿुधायो न, त केतिरो मिल्क हुजे, केतिरो? बिल्कुलु, 1 टीस्पून अगरि हू मिल्क खणनि था त उन में सम्झो अधु माल्टे जो छिलको हुजे, हा, त उन खे मिक्स करे चेहरे ते लॻाईंदा, उन खे ग्राइंड करे मिक्स करे, त उन सां रिंकल्स केतिरी देर ताईं लॻाइणो आहे? 15-20 मिंट, अधु कलाक जी त एप्लीकेशन हुजे, हा, ऐं अगरि कंहिंखे ज़्यादा मिलाज़मा आहे या छा त ओवरनाइट बि अच्छा, इहो केर बि लॻाए सघे थो या सिर्फ़ ख़वातीन जिन्हनि खे न, मेल बि लॻाए सघे थो, मेल फीमेल ॿई, पर जंहिंजी स्किन हार्ड थी वई आहे, जंहिंखे रिंकल्स आहिनि या जंहिंखे छाऊं पवणु शुरू थी वियूं आहिनि, अगरि कंहिंखे ज़्यादा रिंकल्स जो प्रॉब्लम आहे या उनजी स्किन मतिलबु हाइपर पिगमेंटेशन ज़्यादा पई ॾे त उहो उन में वरी थोरो हनी शहद बि मिलाए सघे थो न, माखी बि। अच्छा, जिन्हनि खे एक्नी जो प्रॉब्लम आहे, इहे यंग आहिनि, उहे इन खे ईअं यूज़ न कनि, छो त इन्हनि जी एक्नी वधी वेंदी, त हू ख़ाली जेका आहिनि माल्टे जा छिलका या लेमन जेको आहे जूस उन खे उन्हनि जे फेस ते लॻाए सघनि था, उन सां उन्हनि खे डायरेक्ट विटामिन सी मिलंदो ऐं स्किन जेका बहितर थींदी। मुंहिंजो ख़्याल आहे इहो त सभिनी खां आसान तरीक़ो आहे ऐं हर कोई करे सघे थो, हर कोई करे सघे थो, बिना मतिलबु हा, बग़ैर तशख़ीस जे बाज़ारी क्रीमूं वठी लॻाइण खां बहितर आहे त माण्हू इन्हनि शयुनि ॾांहुं ऐं पंहिंजी स्किन खे मतिलबु बिल्कुलु ठीकु ऐं खुश्की खां बचाइण, हाइड्रेशन थींदी स्किन। ठीकु आहे, पंहिंजी गुफ़्तगू खे जारी रखंदासीं, मूंखे वरी नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे, ब्रेक खां पोइ ईंदासीं त गुफ़्तगू जारी रखंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में वरी नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां गुफ़्तगू कयूं पिया स्किन डिज़ीज़िस, यानी चमड़ीअ जे हवाले सां जेके प्रॉब्लम्स आहिनि, ख़ासि तौर ते हिन मौसम जे हवाले सां जेके स्किन ते असरात थियनि था उहे कहिड़ा थी सघनि था ऐं कहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे स्किन खे इन्हनि असरात खां बचाए सघूं था। गुफ़्तगू करण जे लाइ असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर उज़मा राजड़ साहिबा। डॉक्टर राजड़ साहिबा, तव्हां पंहिंजी गुफ़्तगू में चयो त हिन वक़्तु स्कैबीज़ जो जेको आहे सो प्रिवेलिंग जेका सिचुएशन आहे उहा तमामु घणी वधीक आहे। हिन मौसम में स्कैबीज़ खां अलावा ॿी कहिड़ी डिज़ीज़ आहे जेका जंहिंजी प्रिवेलेंस वधीक आहे? नंबर 1। नंबर 2, उन जा जेके अलामतूं आहिनि या जिन सां सम्झिजे त स्कैबीज़ आहे उहे कहिड़ियूं आहिनि? बिल्कुलु, ऐं हिकिड़ी त नंबर 1 स्कैबीज़ में राति जो ख़ारिश थियणु, घर जे ॿियनि भातियुनि खे ख़ारिश थियणु, नंढा नंढा दाणा आङुरियुनि जे विच में ठहणु, इहे मेन हूंदा आहिनि। उन सां गॾु उन्हनि मां पस निकिरणु, ज़्यादा पची पवणु
ये ऐं सॼे घर जे भाती को पर्टिकुलर एरिया है जिते ख़ारिश थिए थी या पूरी होल बॉडी फुल बॉडी में, पर ख़ासि करे जेके फोल्ड्स हूंदा आहिनि, जेके Okay. खुफ़िया हिस्सा आहिनि न, Okay. कच्छूं थियूं Okay. या जेके बि खुफ़िया हिस्सा आहिनि उन्हनि में फोल्ड्स जिते बि ईंदा न, ठीकु आहे। उते वधीक पैरासाइट ग्रो कंदो ठीकु आहे। ऐं उहो जेको उते पंहिंजा निशान बि ठाराईंदो, ख़ारिश बि उन्हनि खुफ़िया हिस्सनि में ज़्यादा थींदी ठीकु। ऐं पेशेंट खे जेको आहे नोह कटण जे लाइ चयो वेंदो, इन करे जो नोह जे अंदरि उहो पैरासाइट ज़्यादा मिक़दार में ग्रो थो Okay. करे, त जेके छोकिरियुनि जा नोह वॾा हूंदा आहिनि त पोइ उन में उहो थी थो वञे। ॿिए नंबर ते जेका फंगल स्किन इन्फेक्शन आहे, ॾढ, उहो हिन मौसम में इलाही ज़्यादा थिए थी ऐं ॾढ बि ॿ नमूने जी आहे। हिकिड़ी कैंडिडियासिस आहे जेका कैंडिडा अल्बिकन्स जे करे थिए थी, जंहिंमें जंहिंखे असां हिकिड़े नमूने सां कारी साई बि चवंदा आहियूं ठीकु। या ख़ुश्क साई चवंदा आहियूं, ओ सॉरी साई चवां पई, कारी ॾढ ऐं या ख़ुश्क ॾढ, सही आहे न। उन में छा थींदो आहे कि ख़ुश्क निशान हूंदा आहिनि, कारे रंग जा धब्बा हूंदा आहिनि ऐं जीअं आसमान ते सितारा आहिनि न बिखरियल, ठीकु ही सैटेलाइट लीजन्स हूंदा कैंडिडियासिस में। जेका डर्मेटोफाइटिक इन्फेक्शन हूंदो उन में रिंग लाइक लीजन्स हूंदा, अंगूठी वांगुरु ॾढ जा निशान हूंदा, ठीक जीअं छल्लो ठही वञे ईअं। त इहे जेके आहिनि ॾढ जूं ॿ क़िस्मूं थींदियूं आहिनि जेके हिन मौसम में ॾढ बि घणी थी थिए, चाहे जो माण्हू पुराणा पंहिंजा गरम कपिड़ा कढी बग़ैर धोते या बग़ैर उन्हनि खे उस लॻाए इस्तेमालु करे था वठनि ऐं उन मां वरी उन्हनि खे ॾढ थियणु शुरू थी वञे ऐं वरी थी सघे थो लास्ट ईयर उन पेशेंट खे ॾढ हुजे, वरी उन धोता बि न हुजनि, ईअं ई बैग में बंदि करे छॾिया आहिनि, हिन साल वरी कढी इस्तेमालु कया, उन मां वरी उनखे फंगस लॻी वियो। इन खां अलावा वायरल स्किन इन्फेक्शन हिन मौसम में ज़्यादा थींदा आहिनि, जंहिंमें हर्पीस ज़ोस्टर आहे, चिकन पॉक्स आहे, मीज़ल्स आहे, हर्पीस सिम्प्लेक्स आहे, ही इन्फेक्शन बि पंहिंजो मुंहुं खणंदा आहिनि सेप्टेंबर खां वठी नवंबर ताईं, पोइ वरी फेब खां वठी अप्रैल ताईं जो महीनो, जॾहिं ॿिन्हिनि टाइमनि ते सीज़न चेंज थींदो, वायरल इन्फेक्शन इन्हनि ॿिन्हिनि मौसमनि में वधंदो। ओके, स्कैबीज़ जेकॾहिं कंहिंखे थी थो वञे, मिसाल घर में कंहिं बि हिकिड़े फ़र्द खे जेकॾहिं स्कैबीज़ थी थो वञे त उनजे मतिलबु बचाव जे लाइ कहिड़ा उपाउ वठण जी ज़रूरत आहे? हिकिड़ो त जेके बि घर में ॿिया माण्हू आहिनि उन्हनि खे थोरो उन खां एहतियात करणु खपे, उनजी लिमिटेड सिटिंग करणु खपे कि भई हू हिन सोफ़े ते वेठो, हुन सोफ़े ते वेठो, हुन खट ते वेठो, हुन बेड ते वेठो, त सॼे में हू पैरासाइट फैलाईंदो न। जेकॾहिं असां चऊं थोरो आइसोलेट थी वञे, पंहिंजे रूम में रहे, त पोइ जॾहिं हुनजी ट्रीटमेंट पूरी थींदी त सिर्फ़ु उन जे रूम खे ई वॉश कराए गदन खे उस लॻाइणी पवंदी, न त सॼे घर खे इहो कराइणो पवंदो न, कि सॼे घर खे गरम पाणी सां धोयो, सॼे घर जे गदन खे उस लॻायो ताकी पैरासाइट मरी वञे या उहो ज़िंदा न रहे ॿियनि खे इन्फेक्ट करण जे लाइ, सॼो घर ट्रीटमेंट करे। त इहो शइ करणु खपे कि जंहिंखे बि ख़ारिश हुजे हू फौरन जो फौरन हिकिड़ो त स्किन जे डॉक्टर खे ॾेखारे ऐं सही पंहिंजी ट्रीटमेंट वठे, जीअं हू सम्झाइनि तीअं उन्हनि डेज़ खे फॉलो करे। मतिलबु घर जे बाक़ी मेंबर्स खे उन सां कॉन्टेक्ट में थोरो अवॉइड करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु, जेके हुनजा कपिड़ा आहिनि ख़ासि तौर ते टॉवल वग़ैरह आहे उनखे जुदा सां वॉश करणु खपे, सभिनीनि कपिड़नि सां गॾु न, छो त फंगस में बि इहो ई आहे कि सभु कपिड़ा अगरि गॾु वॉश थींदा त उहो लॻी वेंदो। उनजी ट्रीटमेंट जे हवाले सां ॿुधायो त छा उनजी ट्रीटमेंट छा आहे? सल्फर जा सोप्स स्केबीज़ जी ट्रीटमेंट में, इन खां अलावा परमिथ्रिन जो लोशन इहो ॾिना वेंदा आहिनि, अवरमाइट जेके अवरमेक्टिन आहे उनजी टैबलेट्स ॾिनियूं वेंदियूं आहिनि, त उन सां जेके आहिनि पेशेंट खे स्केबीज़ में काफ़ी अफ़ाक़ो थिए थो। यानी सिर्फ़ु उन पेशेंट खे जेकॾहिं इहा ई ट्रीटमेंट उनखे कराइजे त केतिरा ॾींहं उनजी ट्रीटमेंट? ॾिसो, लोशन जी त 3 एप्लीकेशन काफ़ी हूंदियूं आहिनि 24 कलाक जे लाइ न, ऐं टैबलेट्स जेके आहिनि उहे 7 डेज़ जे गैप सां ॾिनियूं वेंदियूं आहिनि, पर उहो बि सिवियरिटी केतिरी आहे, केतिरी स्टेज ते पेशेंट आहे, केतिरी उन में जेको आहे अची विया आहिनि इफेक्ट्स डिज़ीज़ जा, उन जे हिसाब सां, ऐं ॿियो उन में सेकेंडरी बैक्टीरियल इन्फेक्शन बि थी थो वञे, त पोइ उन सां गॾु उनखे ओरल एंटीबायोटिक्स ऐं टॉपिकल एंटीबायोटिक बि ॾियणा पवंदा आहिनि। असांजी जेका डॉक्टर उस्मा डाइट आहे जंहिंमें असांजो फास्ट फूड आहे या ही जेके जूसिस वग़ैरह आहिनि, बॉटल जूसिस आहिनि या सॉफ्ट ड्रिंक्स वग़ैरह आहिनि, उन्हनि जो केतिरो असरु आहे असांजे ख़ासि तौर ते स्किन ते? ॾिसो, तव्हांजो जेको असां वटि पेशेंट ईंदो आहे उहो पंहिंजी ख़ूबसूरती सां गॾु गॾु वज़न घटि करण जो बि ॾाढो शौक़ु आहे माण्हुनि खे, पर फास्ट फूड जो बेतहाशा इस्तेमालु असांजी सोसाइटी में वधी वियो आहे, जंहिंजे करे वेस्ट लाइन जी जेका फैट आहे उहा इलाही ज़्यादा वधी थी वञे, जंहिंजे करे तव्हां ख़बर आहे कि पेनक्रियास जो फंक्शन घटि थो थिए ऐं डायबिटीज़ माण्हुनि में थियणु शुरू थिए थी, ऐं डायबिटीज़ जे करे जेके बि स्किन जा प्रॉब्लम्स आहिनि, जेके स्किन जा डिज़ीज़ आहिनि, जंहिंमें एक्ज़िमा बि आहे, हर तरह जो इन्फेक्शन लो इम्यूनिटी वारे पेशेंट खे थींदो, त हू सभु बि वधनि था। त डाइट कॉन्शियस पेशेंट खे हुअणु खपे, सही डाइट वठणु खपे
ऐं अहिड़ी हेल्दी मतिलबु अनहेल्दी डाइट जेका वज़न वधाए उहो न वठणु खपे, एक्सरसाइज़ खे डेली रूटीन में ऐड कजे ऐं इन शयुनि जो ख़्यालु रखे त वधीक सुठो। दिस इज़ अ टेक होम मैसेज अदरवाइज, बिल्कुलु, पर हा। इन खां अलावा एस्थेटिक हवाले सां जेकॾहिं कोई मैसेज तव्हां असांजे व्यूअर्स खे ॾियणु चाहियो? हा, बिल्कुलु। असां वटि पेशेंट ईंदा आहिनि कि भई असां सना थियणु चाहियूं था, असांखे स्लिमिंग ड्रिप लॻाए छॾियो। त स्लिमिंग ड्रिप बि हर माण्हू जे लाइ न आहे। हाणे त एॾी एडवांसमेंट अची वई आहे त सीमाग्लूटाइड जेका ओज़म्पिक आहे उहा अची वई आहे, इलाही सारी शयूं आहिनि। पर पहिरीं हर मेडिसन जे अगरि तव्हां लीफलेट खे पढ़ंदा या उन जी जॾहिं बि ट्रेनिंग वठंदा त तव्हांखे चवंदा त पहिरीं तव्हां हेल्दी लाइफ स्टाइल खे अडॉप्ट कयो, खाधे पीते जो कंट्रोल कयो, पाणी मुनासिब मिक़दार में पीओ। न पाणी न पिया पीओ, पाणी न पीअंदव त पाणी जी रिक्वायरमेंट पूरी करण जे लाइ तव्हां खाधो घणो खाईंदव। इहो एक्सरसाइज़ खे कयो ऐं पंहिंजी फिज़िकल एक्सरसाइज़ कयो ताकी हार्मोन सभु बैलेंस में रहण, फैट बॉडी में जमा न थिए, त उन सां सभु शयूं बाक़ी ठीकु थियण शुरू। थैंक यू वेरी मच डॉक्टर उज़मा, तव्हां असांजे प्रोग्राम में अॼु आयो ऐं जेकी तव्हां मुंहिंजो ख़्याल आहे त इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे असांजे व्यूअर्स जे लाइ हिकिड़ो अहम जेको असां टेक होम मैसेज हूंदो। व्यूअर्स, डॉक्टर साहब जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। स्किन ऐं जेका चमड़ी असांजी ख़ासि तौर ते आहे उहा असांजी हिकिड़ो त चमड़ी असांजे बॉडी जो ईअं सम्झो त गार्ड आहे। उन खां अलावा जेको एस्थेटिक सेंस आहे असांजी चमड़ी जो, ख़ासि तौर ते जेका एक्सपोज़ड स्किन आहे असांजी, उनखे बरक़रार रखण जे लाइ, उनखे मेंटेन रखण जे लाइ, उनखे हेल्दी रखण जे लाइ जेकी डॉक्टर साहब ॻाल्हियूं कयूं आहिनि उन ते जेकॾहिं असां अमल कंदासीं त असां पंहिंजी स्किन खे बहितर खां बहितर करे सघंदासीं। तव्हांजी राय जो असांखे इंतज़ारु रहंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह।